सकरंड जी तारीख़ में पहिरियों भेरो नंढड़नि ॿारनि ऐं नौजवाननि माइटनि पारां मिलियल ख़र्चे मां शहर तोड़े बहिराणे जे ग़रीब लाचार ऐं मुस्तहिक माण्हुनि में सीउ खां बचण जे लाइ गरम कपिड़नि जो स्टॉल सजायो। जमात खाने सकरंड में 2 ॾिहाड़नि जे स्टॉल ते लॻभॻि 600 गरम कपिड़ा विरिहाया विया, जंहिंमें 200 मर्दाणा, 200 लेडीज़ ऐं 200 ॿाराणा कपिड़ा शामिल आहिनि। शहर ऐं भरपासे जा ग़रीब ऐं मिस्कीन माण्हू हिन स्टॉल ते अची पंहिंजी मर्ज़ीअ जा कपिड़ा पंहिंजे लाइ पसंदि करे खणी वञी रहिया आहिनि। इन मौक़े ते खोदी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे चीफ एग्जीक्यूटिव शबीर अहमद ख़ानज़ादे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एहसास सभु कुझु हूंदो आहे। असीं पाण सुखिया सताबा आहियूं। असांखे उन्हनि ग़रीब ऐं मुस्तहिकनि जी सार लहणु घुरिजे जिन वटि सख़्तु सर्दीअ बावजूदि तन ढकण लाइ कपिड़ा बि मौजूदु न आहिनि। हुन ॿुधायो त हिन ख़ैर जे कम में ॿारनि ज़ुल्फ़कार ख़ानज़ादा, हमाद, शहरयार, शनावर, आशिर, उज़ैर, लारेब, हसनैन ऐं मिनहाज समेत ॿियनि जो सहकार शामिल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।